अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क़ुल या अहलल किताबि ला तग़लू फ़ी दीनिकुम ग़ैरल हक़्क़ि व ला तत्तबि'ू अहवाअ क़ौमिन क़द ज़ल्लू मिन क़ब्लु व अज़ल्लू कसीरन व ज़ल्लू अन साइस सबील लुइना अल्लज़ीना कफ़रू मिन बनी इस्राईल अला लिसानि दाऊद व ईसा इब्न मर्यम ذلك बिमा असौ व कानू यअतदून कानू ला यतनाहून अन मुनकरिन फ़अलूह लबिअस मा कानू यफ़अलून सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व सनदना व हबीबना व मौलाना मुहम्मदन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व बारिक व सल्लिम अलैहि बिअददि कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा। अल्लाह तबारक व तआला जा तव्हां असांजे मथां अहिड़ा घणा करम ऐं एहसान आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुरान पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुरान जे महफ़िल में वेहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व तआला बनी इसराइल जे क़ौम जे अंदरि जेके फ़िरक़ा हुया ऐं उन्हनि फ़िरक़नि जो जेको पंहिंजो पंहिंजो अक़ीदो हो उन्हनि जी तरदीद ऐं रद्द बयानु फरमायो। उन्हनि जे अक़ीदनि में हिकिड़े फ़िरक़े जो अक़ीदो हुयो त ईसा अलैहिस्सलाम ख़ुदा आहे, नऊज़ बिल्लाह। ॿिए फ़िरक़े जो अक़ीदो हुयो त अकेले सिर ख़ुदा न आहे, जिब्राइल अलैहिस्सलाम बि गॾु अथसि, संदसि माउ मरियम बि गॾु अथसि। इहे टई गॾे करे दुनिया जो चरखो हलाईंदा आहिनि। टई ख़ुदा आहिनि, टई गॾे हिकु ख़ुदा थिया। टिनि जो वरी हुयो त अल्लाह तबारक व तआला उन सां गॾु ईसा अलैहिस्सलाम, उन सां गॾु रूहुल क़ुद्स जिब्राइल अलैहिस्सलाम। इहे टे गॾे दुनिया जा ख़ुदा आहिनि। अल्लाह तबारक व तआला गुज़िरियल आयतुनि में इन्हनि टिनि अक़ीदनि खे रद्द फरमायो। फरमाए त इहे टई अक़ीदे रखण वारा माण्हू काफ़िर आहिनि, छो त हिन काइनात जो हक़ीक़ी ख़ालिक़ ऐं मालिक हिकु अल्लाह आहे जंहिंसां केर बि शरीक कोन्हे, न ज़ात में न सिफ़ात में, बेनियाज़ बादशाह आहे। पोइ हिकिड़नि बनी इसराइल जे माण्हुनि ईसा अलैहिस्सलाम जे मुतालिक़ अक़ीदो जेको ठाहियो, हिकिड़नि ईसा अलैहिस्सलाम खे एतिरो चाहियो जो हद खां वधीक ख़ुदा बणायो। हिकिड़ा वरी फ़िरक़े में अहिड़ा थी पिया निकमा जिन चयो त ख़ुदा जो पैगम्बर ई कोन्हे। हिकिड़ा सफ़ा इंसानियत मां टपाए करे ख़ुदा बणाए छॾियऊंसि, हिकिड़नि वरी चयो त ख़ुदा जो पैगम्बर ई कोन्हे, नऊज़ बिल्लाह। हाणे अहिड़े क़िस्म जो अक़ीदो जेको विच ते आहे। ईसा अलैहिस्सलाम अल्लाह तबारक व तआला जो बानो आहे। अल्लाह ताला उन ते पंहिंजी कुदरत ज़ाहिर कई आहे जो बिना पीउ जे उनखे पैदा फरमायो आहे। अल्लाह तबारक व तआला उनखे इज़्ज़त बख़्शी आहे जो पैगम्बर बनायो आहे। अल्लाह ताला उनखे दुनिया जे इंसाननि मां हिकु अहिड़ो शरफ़ हासिल कयो आहे जो बिना पीउ जे पैदा फरमायई, आसमानी किताब बि ॾिनई ऐं उनखे इंजील बि ॾिनई ऐं उनखे पैगम्बर बि बणायई। वरी 30 खां 35 सालनि जी उमिरि में अल्लाह तबारक व तआला उनखे ज़मीन तां खणाए चोथें आसमान ते रखियो आहे। क़यामत खां पहिरियां उनजो नुज़ूल थींदो, ज़मीन ते लहंदो। हुज़ूर अलैहिस्सलाम जन जो उम्मती सॾाए करे हिन दुनिया जे मथां क़ुरान पाक वारी शरीयत मुहम्मदीअ मुताबिक़ कानून नाफ़िज़ करण जी पूरी कोशिश कंदो। उम्मत मुहम्मदीअ जो हिकिड़ो फ़र्द थी करे ज़िंदगी गुज़ारींदो। इहा उनखे ख़ुसूसियत हासिल आहे, जेका इहा ख़ुसूसियत क़ुरान पाक जे अंदरि अल्लाह तबारक व तआला बयानु कई आहे, जंहिंखे शरीयत मुहम्मदीअ जो नज़रियो खणी चऊं।
इहो आहे एतिदाल जो विच वारो तरीक़ेकार। पर यहूदिन बनी इस्राईल जे हिकिड़नि माण्हुनि छा कयो, ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम खे एतिरो मञूं जो ख़ुदा बणाए छॾियऊं, वधी विया हद खां। हिकिड़नि वरी एतिरो बि कोन मञियो जो खणी पैगंबर चवनि हा, नऊज़ बिल्लाह चयूं पैगंबर बि कोन्हे। माना विच ते जेका इस्लामी हद हुदूद हुई उनजी, उनखे मञण जी, उन खां हिकिड़ा अॻिते वधी विया, हिकिड़ा पोइते हलिया विया। हाणे हिन अॻिते ऐं पोइते वधण खे अरबीअ जे इस्तिलाह में गुलुव चइबो आहे। छा चइबो आहे? गुलुव, इफ़रात व तफ़रीत, या त हद खां टपी वञणु या बिल्कुलु हद में अंदरि दाख़िल बि न थियणु। ॿई तरीक़ा ग़लति। अल्लाह तबारक व तआला अॼोकिन आयतुनि में इन्हनि अहले किताब वारनि खे सॾे करे फरमायो आहे, या अहलल किताब, सोना नबी कुल, सोना नबी तो उन्हनि खे चओ, या अहलल किताब ला तग़लू फी दीनिकुम गैरल हक़, ना हक़ अजायो, दीन में वाधारो न कयो ऐं दीन में खोटी बि न कयो। सोलहनि लफ़्ज़नि में तर्जुमो कबो, सोना नबी इन्हनि अहले किताब वारनि खे सॾे करे ॿुधाए, दीन में हरू भरू घटि वधाई न कनि। विच थरो जेको असांजो मज़हब तरीक़ो शरीयत ॾिनल आहे उन ते हलनि, इन्हनि खे झलियो, विच थरा थी हलनि, न वधनि न खुटनि। वला तत्तबिउ अहवाअ क़ौमिन क़द ज़ल्लू मिन क़ब्लु व अज़ल्लू कसीरन व ज़ल्लू अन सवाइ सबील। हाणे जॾहिं अहले किताब वारनि वटि इहा ॻाल्हि पहुती त इस्लाम चवे थो, क़ुर पाक चवे थो, मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पढ़ी ॿुधाइनि था त इस्लाम जी शरीयत जी जेका हद आहे उन खां न वधो न खुटो। इनखे गुलूव चइबो। बाबा गुलूव न कयो, घटि वधाई न कयो। त पोइ हुननि जवाब में छा चयो? जॾहिं इहा ॻाल्हि हुननि वटि पहुती त हुननि जवाब में छा चयो? असांखे त पंहिंजे अहले किताब जे आलिमनि सेखारियो आहे, अहबार रहबानियन, उन दौर जा यहूद जा जेके उलमा चयो, इन्हनि असांखे ॾसियो आहे। अल्लाह तबारक व तआला इन्हनि अहले किताब सां मुखातिब थी करे इहे लफ़्ज़ बि फरमाया, ला तत्तबिउ अहवाअ क़ौमिन क़द ज़ल्लू मिन क़ब्ल। अहिड़नि माण्हुनि जे पोयां न लॻो जेके तव्हां खां पहिरियां पाण ई गुमराह हुआ, इन जे गॾु न लॻो। सवाल पैदा थियो सम्झण जे लाइ, साईं उन वक़्त में मज़हबी माण्हू अहले इल्म त उहे ई हुआ, क़ुर पाक कीअं थो चए त उहे पाण गुमराह हुअनि? इन्हनि जे गॾु न लॻो। माना उन दौर में यहूद जा जेके उलमा हुआ, क़ुर तो चवे त गुमराह हुआ। सम्झण जे लाइ हिकिड़ो सवाल पैदा थियो। जवाब ई आहे, उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे, क़ुर पाक जे अंदरि बि बयानु थियल आहे, यहूद जे आलिमनि तौरात जे अंदरि वॾी तब्दीली आंदी। जॾहिं कंहिं ग़रीब माण्हूअ जो ॿारु, ग़रीब घराणे जो शख़्स चोरी कंदो हो त तौरात में लिखियल हो हथु कटियोसि, पर हे ग़रीब माण्हूअ जो हथु कटींदा हुआ जे चोरी कंदो हो त। पर जेकॾहिं अमीर को चोरी करे विझे त पोइ उते वरी हुन खां क़ीमत भराए वठंदा हुआ। अब हथु कटण जो कानून सभिनी जे लाइ आहे, चवंदा न हिननि जे लाइ हथु कटणु आहे, हिननि जे लाइ वरी कुझु दियत पैसा भराए वठणु आहे। कोई ज़िना करे विझे त तौरात जे अंदरि बि इहा सज़ा बयानु थियल हुई त हुनखे पथरनि सां चुटियो, कोड़ा हणोसि। जे शादीशुदा त रजम कयो, उन्हनि खे मारियो। शादीशुदा मर्द औरत ज़िना कनि त हुनखे चुटियो, मारियो पथरनि सां। पर ग़रीब करे त हुनखे हीअ सज़ा ॾियनि, अमीर करे त पोइ हुनखे चवनि त न तव्हांजे लाइ ॿी सज़ा आहे, कोड़ा हणो, कारो मुंहुं करे दांगीअ सां शहर में गॾा ते वेहारे घुमायो, बसि इहा सज़ा कोड़ा। मानो पंहिंजे मर्ज़ीअ ते सज़ाऊं मटायूं हुननि। पोइ अल्लाह तबारक व तआला तॾहिं उन दौर में यहूद जे आम माण्हुनि खे सॾे करे फरमायो, ला तत्तबिउ अहवाअ क़ौमिन क़द ज़ल्लू मिन क़ब्ल। इहे पाण ई पहिरियां गुमराह हुअनि, इन्हनि पाण ई तौरात ते अमल सही माना में कोन कयो आहे, तव्हां हिननि जे पोयां लॻंदव। क़द ज़ल्लू मिन क़ब्ल, इहे पाण पहिरियां खां गुमराह हुअनि, व अज़ल्लू कसीरन, ऐं घणनि खे ई गुमराह कयो अथनि, तव्हां बि उन्हनि जे पोयां लॻंदव। जेके पाण गुमराह हुअनि ॿियनि खे बि गुमराह कंदा था वञनि। वज़ल्लू अन सवाइ सबील, अल्लाह ताला फरमायो हिदायत वारे विच थरे रस्ते खां ई गुमराह थियल, भिटकियल आहिनि, परे थियल, इन्हनि जे पोयां न लॻो। हाणे आयत जॾहिं पढ़ीसीं ऐं ॿुधीसीं त सम्झ में आयो जेको माण्हू पाण भिटकियल आहे
हुनखे पंहिंजो भॻवानु न बनाए ॾे, पोइ उहो कहिड़े बि तबिके में हुजे। मिसाल तौर ते कोर्ट जो हिकिड़ो जज आहे, असां हुन ते एतिक़ाद था पको रखूं त फ़ैसिलो सही कंदो, जॾहिं त तजुर्बे सां शायदि थियो आहे त सदाई हुननि जा फ़ैसिला ग़लति आहिनि, लड़ी था वञनि। ताक़त जो तवाज़ुन जंहिं पासे आहे फ़ैसिलो हुननि जो होॾां लड़ी थो वञे, पैसो जंहिं पासे खाए फ़ैसिलो हुननि जो होॾां लड़ी थो वञे। इंसाफ़ कोन्हे को, ऐं असां हुननि जे पोयां लॻूं। क़ुर पाक फरमाए थो अहिड़नि जे पोयां न लॻो जेके पाण ई फिरियल आहिनि। बिल्कुलु अहिड़ी ई तरह सां वापारी कारोबारी ज़हन रखण वारनि माण्हुनि में कंहिं हिकिड़े खे अॻुवान बनायो वियो। हाणे उहो जॾहिं बि इख़्तिलाफ़ थिए थो दुकानदार एसोसिएशन में, कारोबारी माण्हुनि में, फ़ैसिलो हुन वटि था रखनि, जॾहिं त तजुर्बे सां शायदि आहे त हुनजो फ़ैसिलो हक़ ऐं सच जो न हूंदो आहे, पर ही वरी बि हुनखे अॻुवान था बनाइनि। छा कनि? मजबूरनि, सदर जो आहे। छा कनि? मजबूरनि, ताक़तवर जो आहे। अल्लाह तबारक व तआला फरमाए छॾियो अहिड़े माण्हूअ जे पोयां न लॻो जेको पाण ई गुमराह आहे। हुन कॾहिं हक़ सच खे सुञातो ई कोन्हे को तव्हां कीअं था हुनजे पोयां लॻो, तव्हांखे बि गुमराह कंदो। बिल्कुलु इहा साॻी ॻाल्हि उन वक़्त जे आलिम जे लाइ बि आहे जेको पाण ई वक़्त जे माण्हुनि वटि साबित थी चुको हुजे त पाण ई क़ुर ऐं हदीस जे इल्म जे बावजूदि पाण ई सिधी राह ते कोन्हे को, पाण ई क़ुर हदीस जो आलिम त आहे, अमल कोन अथसि, ॿियनि खे कहिड़ो अमल सेखारींदो? हुनजे पोयां न लॻो। त क़ुर पाक जो इहे आयतूं तरबियत तौर ते सेखारनि थियूं। हाणे अल्लाह तबारक व तआला दलील ॾिनो, लुइन अल्लज़ीन कफ़रू मिन बनी इसराईल, इहे बनी इसराईल वारा जेके आहिनि इहे घटि थोरा ई आहिनि। इनखे मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां वठी असां हिन जे मथां लानताणूं कंदा आया आहियूं। मूसा अलैहिस्सलाम खे चयऊं, जॾहिं फिरौन जे झंझट मां हिननि जी जान छुटी, फिरौन हिननि खे गॾनि गाबनि घोड़नि वांगुरु उठनि वांगुरु लोड़ाईंदो। मूसा अलैहिस्सलाम जे ज़रिए सां अल्लाह ताला बनी इसराईल वारनि खे फिरौन जे हिन चंबे मां आज़ादु कराए, जान छॾायो, दरिया नील क्रॉस करे पार करायो, फिरौन खे उते ग़रक़ करे मारियो। जॾहिं ही बनी इसराईल वारा फिरौन जे चंबे मां आज़ादु थिया, उन वक़्तु मूसा अलैहिस्सलाम खे चऊं त अल्लाह ताला जो शुक्रियो अदा करणु था चाहियूं जो हिन ज़ालिम मां जान छुटी। पोइ हाणे असांजे लाइ बि को ख़ुदा, को आसमानी किताब, का तालीम तरबियत असांजे लाइ बि त को आणे न, त असां बि उनखे पढ़ी करे पंहिंजे रब खे सुञाणूं, असां बि इबादत कयूं, पूॼा कयूं। हो जो फलाणनि क़ौमुनि वारा माण्हू पूॼा था कनि बुतनि जी, भौरनि जी, गॾनि गाबनि जी, जानवरनि जी, वणनि जी, असांखे बि ख़ुदा ठाहे ॾे न, असां बि हुनजी इबादत कयूं। मूसा अलैहिस्सलाम खे अल्लाह तबारक व तआला फरमायो, अचु तूर सीना जबल ते त तौरात ॾियां, पोइ माण्हुनि खे वञी करे सेखार, तां त इहे पंहिंजे ख़ुदा खे सुञाणे वठनि। हाणे अल्लाह तबारक व तआला इंसाननि खे हिदायत जे लाइ ॿ रस्ता ॾिना। इंसान त वीचारो भिटकियल आहे, इंसान वीचारो भिटकियल आहे, इब्तिदा खां ई शैतान गॾु लॻल अथसि, दिमाग़ी सोच फिक्र में आज़ादु आहे, कॾहिं किथे थो सोचे त कॾहिं किथे, कॾहिं सोच में हीअं कॾहिं हीअं आउट थी करे बदमाशनि वारी सोच ज़हन में रखंदो, त कॾहिं वरी नतीजो सुझंदुसि त वरी चवंदो न इहा ग़लति आहे, वरी नेकनि वारो पासो वठंदो। कॾहिं गुनाह थी वेंदसि त कॾहिं वरी रोअंदो रड़ंदो बि वठंदो, तौबा ऐं माफ़ी बि कंदो वठंदो। कॾहिं पर हक़ु फमाईंदो ज़ोर ज़बरदस्तीअ सां, त कॾहिं वरी माफ़ू बि वठंदो, ॾींदो बि वठंदो। जॾहिं सज़ा सुझंदसि तॾहिं रोअंदो, जॾहिं पैसे ऐं कुर्सीअ जी ताक़त जी मस्ती ईंदसि त तॾहिं वरी तारा ॾेखारींदो, फूंड कंदो, ॿाटु ऊचो करे तकबुर करे घुमंदो। इंसान न कोसी थो सहे, न थधी थो सहे। आख़िर इहो इंसान वञे त काॾे वञे, कहिड़ा कम करे त जन्नत मिलंदसि? आज़ादीअ सां जो गुज़ारे पियो। अल्लाह ताला हिन इंसान खे इत्तिदाल ते हलाइण जे लाइ, नाकामियुनि खां बचण जे लाइ, नाजाइज़नि ऐं ज़ुल्मनि बुछड़ाइनि बदकारनि खां बचण जे लाइ, शरीफ़ इंसान थी करे रहण वारी ज़िंदगी सेखारण जे लाइ ॿ तरीक़ा अल्लाह ताला ईजाद फरमाया। हिकु तालीम ॾिनई, आसमान खां सिधा सवां किताब पंहिंजा नाज़िल कयईं। अब हिन किताब में मां तालीम लिखी आहे, इन तालीम खे पढ़ो, सम्झो, पोइ हिन ते अमल कयो। साईं आसमानी किताब त असांखे ॾिनो अखियुनि ते, पर ही केरु ॿुधाए? असां पढ़ियल ई कोन आहियूं। केरु सम्झाए असांखे? असां सम्झल ई कोन आहियूं।
अल्लाह ताला ॿियो हिदायत जो ज़रियो पंहिंजा पैगम्बर चूंडे ॾिना। साईं असां त जंहिंखे चूंडींदा आहियूं उहे अॻिते हली करे मोतबर उबता थी वेंदा आहिनि। जंहिंखे काउंसलर था चूंडियूं सुभाणे पोइ सुञाणींदो ई कोन ॿिए ॾींहं ते। जंहिंखे MP MLA था चूंडियूं लेखे ई कोन थो। जंहिंखे वोट ॾेई वज़ीर आज़म था बणायूं उहो चंडो हले छा पियो करे असांजे ख़िलाफ़। असां वारी चूंड त सॼी नाकाम आहे। साईं तूं जंहिंखे चूंडींदे उहो बचंदो। अल्लाह ताला फरमायो जंहिंखे मां चूंडींदुमि उनजी विक विक ते हिफ़ाज़त बि कंदुसि। कॾहिं बि उनखां तव्हांखे बुराई थींदी कमी कोताही थींदी नज़र न ईंदी। जिथे भी इंसानी तकाज़ा मुताबिक़ उनखां भुल चुक थींदी फौरन पकड़ करे इस्लाह कंदोमांसि। मुंहिंजी चूंड हूंदी न मां उनखे संभालींदुसि। पोइ किताब मां ॾिनो आहे उन किताब खे पढ़ी ॿुधाइण वारो उस्ताद बि मां थो ॾियां। हाणे तव्हां उन उस्ताद वटां उहो किताब सिखो। पैगम्बर जंहिं बि दौर में आयो पोइ जहिड़ो बि पैगम्बर हुजे आदम अलैहिस्सलाम हुजे नूह अलैहिस्सलाम हुजे शीस अलैहिस्सलाम हुजे हूद अलैहिस्सलाम हुजे सालेह अलैहिस्सलाम हुजे इब्राहिम अलैहिस्सलाम हुजे इस्माइल अलैहिस्सलाम हुजे इसहाक अलैहिस्सलाम हुजे मूसा अलैहिस्सलाम हुजे कहिड़ो बि पैगम्बर हुजे पंहिंजे क़ौम में पूरी क़ौम जो उस्ताद हूंदो आहे। अल्लाह तबारक व तआला मूसा अलैहिस्सलाम खे चयो अच तूर सीना जबल ते किताब ॾियां तोखे सम्झायां थो तूं वञी करे पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे सम्झा। क़ौम जा माण्हू तोखां घुरनि बि था। वियो तौरात वठी आयो क़ौम जे माण्हुनि खे सेखारियईं सम्झायईं। क़ौम उबतो जवाबु ॾेई वेई रही न न इहो अल्लाह ताला ॾिनो ई कोन्हे तूं पंहिंजो खणी आ। उथंदे खां नाफ़रमानी शुरू कयूं उथंदे खां ई। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमायो जंहिं वक़्तु क़ुर पाक नाज़िल थिए पियो हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में उन ज़माने में जेके उहे ई बनी इसराइल वारो अहले किताब यहूद नसराननि वारो अक़ीदो रखण वारा माण्हू हुया उन्हनि खे मुखातब थी करे अल्लाह से फरमायो सोना नबी इन्हनि खे चओ इन्हनि अहले किताब वारनि खे चओ त अजायो दीन में घटि वधाई न कयो ऐं अहिड़नि माण्हुनि जे पाण न लॻो जेके पाण ई गुमराह आहिनि। तव्हांखे बि गुमराह कंदा घणनि खे गुमराह करे चुका आहिनि पर तव्हांखे इहा ख़बर आहे जंहिंखे तव्हां पंहिंजो रहनुमा था सम्झो उन्हनि ते मुंड खां वठी असां लानत कई आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में जेके अहले किताब हुया अल्लाह से उन्हनि खे तसल्ली ॾींदे दलील ॾेई फरमाए थो लुइनल लज़ीना कफ़रू अहिड़नि काफ़रनि ते असां मिन बनी इसराईल अला लिसान दाऊद अलैहिस्सलाम जे ज़माने खां वठी असां हिन जे मथां लानत कंदा आया आहियूं तॾहिं बि हिननि नाफ़रमानी कई। मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने खां वठी इन्हनि नाफ़रमानियूं कयूं लानत कंदा आया आहियूं असां हिन जे मथां संदन बुछड़ाइनि जे करे। ईसा इब्न मरियम ईसा अलैहिस्सलाम जे दौर में भी इन्हनि नाफ़रमानियूं कयूं ईसा खे ख़ुदा पिया चवनि या पैगम्बर ई न पिया मञनि त बि असां हुननि जे मथां लानत कई। हाणे तव्हां कंहिंजे पाण लॻंदव हिन वक़्तु बि मुंहिंजे महबूब मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे पैगम्बर कोन था मञनि तव्हां हिन खे पंहिंजो रहबर मञींदव। हिन वक़्तु बि मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे चवनि था त क़ुर तो पंहिंजो हथ जो आंदो आहे अल्लाह ताला जे तरफ़ खां ॾिनल कोन्हे तव्हां हिननि खे पंहिंजो रहबर मञींदव। अल्लाह ताला फरमायो ए अहले किताब यहूदी ऐं नसरानियो न लॻो अहिड़नि माण्हुनि जे पाण जेके पाण बि गुमराह आहिनि तव्हांखे बि गुमराह कंदा घणनि खे गुमराह करे चुका आहिनि। अहिड़नि जे मथां असां त लानत कई आहे बनी इसराइल में मुंड खां वठी पोइ इन्हनि जी लानत मूसा अलैहिस्सलाम खां वठी हलंदी आई। मूसा अलैहिस्सलाम दाऊद अलैहिस्सलाम ईसा अलैहिस्सलाम हता कि हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने ताईं क़ुर पाक नाज़िल थींदो वियो हिननि जूं साॻियूं आदतूं रहियूं। हाणे तव्हां मां सुवाल पैदा थींदो हिकिड़ो त साईं भला मूसा अलैहिस्सलाम खां वठी साॻा ई माण्हू जहिड़ा हुया छा हुज़ूर साईं जन जे ज़माने ताईं? जवाब आहे त उहे कोन हा पर उन्हनि जो नस्ल दर नस्ल साॻे अक़ीदे सां माण्हू हलंदा अचनि पिया ख़ानदान दर ख़ानदान अक़ीदो दर अक़ीदो सिखंदा अचनि पिया पोयां ओढ़ाई जीअं चवंदा आहियूं कांवनि जा बच्चा कांव थींदा आहिनि त पोइ बि ईअं कांव जो औलाद हो पिया हलंदा अचनि साॻियो अक़ीदो साॻियो ज़हन। पोइ अल्लाह ताला फरमायो ज़ालिक बिमा असौ व कानू यातदून इहा असां लानत हिननि जे मथां हिन जे करे कई जो इहे नाफ़रमान थिया ऐं हदुनि खां टपी विया। असांजी इस्लाम जी जेका एतदाल वारी विच तरी हद हुई उन खां टपी विया हिकिड़ा टपी विया हिकिड़ा उन हद ते ई न आया खुटी विया। कानून लाया त न मुनकरनि सवाल पैदा थियो त साईं इन्हनि जेके अहले किताब मां यहूदनि नसराननि मां जेके अहले इल्म हुआ उन्हनि जी इक़्तिदा करण खां तव्हां छो था रोकियो या जेके उन्हनि में चङा माण्हू सॾजनि था उन्हनि जी पैरवीअ खां तव्हां छो था रोकियो? चङनि जी पैरवी त कबी आहे न छो थो इस्लाम रोके क़ुर पाक छो थो रोके?
ताले किताब मां यहूदन नसराननि मां जेके तव्हांखे चङा था नज़र अचनि न आले इल्म उन्हनि जा इहे चङा कोन्हनि छो थो क़ुर पाक ईअं चवे अलाह से उनजो जवाब बि फरमायो कानू ला यतनहाउन अन मुनकरिन फ़अलू जेको बुराई कंदो हो न हिननि में ॾिसंदा पिया त इहो बुरो कमु आहे चोरीअ जो शराब जो ज़िना जो बदकारीअ जो पोइ हुनखे रोकींदा न जे चइबो त भला तूं आले इल्म बि आहीं हुनखे झली नथो त दिलि में खुखंदी हुअसि मां पाण ईअं कंदो आहियां त हुनखे छा रोकियां न रोकींदा हिक ॿिए खे वरी जो ॿियो केरु हिनखे बुराई कंदो ॾिसंदो त हुनखे कोन रोकींदा हालांकि हुकुम इहो आहे पाण बि बुराईअ खां बचो ॿियनि खे बि बुराईअ खां बचण जो ॾसजो पोइ मञे या न मञे उहा हुनजी मर्ज़ी पर ज़बान सां चओ अख़लाक सां चओ इंतिहाई नरमीअ सां चओ त अदा इहो कमु बुरो आहे न कबो आहे पोइ मञे थो त ठीकु आहे जो नथो मञे त तव्हां पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कयो चई छॾियो ॻाल्हि ख़तमु पर हीअ कोन चवंदा ईअं इन जे करे अलाह तबारक व तआला फरमायो जेके हिक ॿिए खे चङाई चवनि ई कोन था हिक ॿिए खे बुराई खां रोकनि ई कोन था न पाण मुड़नि था न ॿियनि खे चवनि था त पोइ तव्हां हाणे हुननि खे पंहिंजो रहबर कीअं बणाईंदव उहे पाण ई गुमराह आहिनि पाण ई बर्बाद आहिनि तव्हांखे बि बर्बाद कंदा लबिस मा कानू यफ़अलून क़ुर तो फरमाए ॾाढो बुरो हो उन्हनि जो इहो तरीक़ो जेको कंदा नाफ़रमाननि में हिक ॿिए खां अॻिते चङायूं कनि कोन दीन में या त हद खां टपिया वञनि या त दीन खे दीन सम्झनि ई कोन या त ईसा अलैहिस्सलाम खे ख़ुदा चवनि या त वरी ॿिया वरी ईसा अलैहिस्सलाम खे पैगम्बर ई न मञनि अल्लाह ताला फरमायो लबिस मा कानू यफ़अलून यकीनन ॾाढो बुरो अंदाज़ो बुरो कमु हो बुरो फ़ेल हो इन्हनि जो जेको इहे कनि पिया इन बुरे फ़ेल जे करे इन जे मथां लानत पइजी वई हाणे ही टई आयतूं आयत नंबर 77 78 79 सूरत माइदा सिपारो नंबर 6 इन्हनि आयतुनि खे ज़ाहिरी तौर ते तिलावत कयोसीं ॿुधोसीं सम्झोसीं त ईअं सम्झ में आयो त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे ज़माने में जेके यहूदी ऐं नसरानी हुया या बनी इसराइल जा जेके माण्हू हुआ अल्लाह ताला उन्हनि सां मुख़ातब थी करे उन्हनि खे सम्झायो आहे त अहिड़नि बेदीन ऐं यहूदीन नसरानिन जा जेके हक़ खां थिड़ियल आलिम आहिनि उन्हनि जे पिया न लॻो छो त इहे तव्हांखे बि गुमराह कंदा पाण पहिरियां ई गुमराह आहिनि सम्झ में आयो त अल्लाह ताला उन ज़माने जे माण्हुनि सां मुख़ातब आहे पर सच ई आहे त क़ुर पाक कंहिं वक़्त सां ख़ासि कोन्हे ऐं क़ुर पाक कहाणियुनि जो तारीख़ जो किताब कोन्हे जो उन ज़माने जो वाक़ियो हिकिड़ो बयानु करे असांखे ॿुधायईं असां हिकिड़ी मालूमात हासिलु कई थी वरी बसि न के क़ुर पाक तारीख़ जो किताबु आहे न के क़ुर पाक को कहाणियुनि किसनि जो किताबु आहे क़ुर पाक क़यामत ताईं ईंदड़ इंसाननि जे लाइ रहनुमा निज़ाम हयात किताबु आहे पोइ ज़ाहिर आहे हिननि आयतुनि में असांजे लाइ बि सबक़ु आहे कहिड़ो सबक़ु आहे उहो सभ खां पहिरियों सबक़ु इहो त जंहिंखे तव्हां पंहिंजो रहबर रहनुमा चूंडियो न उहो ज़रा सुहिणे नमूने सां बाअख़लाक़ चूंडे खणो ॿियनि लफ़्ज़नि में मां हीअं चवां पंहिंजे औलाद जो उस्ताद जेको चूंडियो न पहिरियां उस्ताद चूंडियो पंहिंजे लाइ जेको रहबर अॻुवाण चूंडियो था न उहो पहिरियां चङी तरह छंड छाण करे चूंडियो जहिड़े तहिड़े खे एरू खे पग न ॿधायो जहिड़े तहिड़े खे अॻुवाणो न कयो क़ौम जंहिंजे पोयां लॻी पई आहे तव्हां बि उन लकीर जे पोयां न लॻो गाॾीअ जे इंडिकेटर ऐं बत्तीअ जे पोयां न वञो ख़बर तॾहिं पए जॾहिं उहा बत्ती बीहे पोइ ख़बर पए त इहो माण्हू ई ॿियो आहे गाॾी बि आहे नांगु त टपी वियो असां पीतो पिया कुटींदा वठूं पहिरियां ई चूंड कयो तव्हां पंहिंजे बच्चनि जो उस्ताद कहिड़ो था बनायो तव्हां पंहिंजो रहनुमा रहबर कंहिंखे था बनायो जेको तव्हांजी रहनुमाई करे सघे हक़ सच में जेको पाण कम से कम इस्लामी हदुनि खे सम्झंदड़ हुजे ऐं पाण कम से कम उन ते अमल कंदड़ हुजे हा कॾहिं कॾहिं कोताही थी सघे थी कॾहिं कॾहिं हमेशह बेअमली हुजणु इहो वॾो ऐब आहे वॾो सबक़ु इहो मिलियो ॿिए नंबर में हीअ ॻाल्हि त जंहिंखे अॻुवाण बनाइबो आहे न उन में ॿ ख़ुसूसियतूं ज़रूरु ॾिसजनि बज़ाहिर असां चङो था सम्झूंसि तॾहिं पोयां लॻाऊं बज़ाहिर माना ज़ाहिर में बि चङो हुजे ॿियो इहा त तजुर्बे सां साबित थी चुको हुजे त अक्सरियत इन माण्हूअ वटां दुनिया पिरायो आहे अक्सरियत इन माण्हुनि वटां अक्सरियत माण्हुनि हिन वटां सिखियो आहे अक्सरियत हिन जा पोइ लॻ सही राह ते हलिया आहिनि इहो थियो तजुर्बो ज़ाहिरी बि नज़र आयो मुशाहिदे सां बि सम्झ में आयो इहे ख़ुसूसियतूं जॾहिं जंहिंमें नज़र अचनि
उन ते एतमाद रखिजे ऐं उनखे पंहिंजो अॻुवान बनाइजे, उन जे हवाले तरबियत ऐं तालीम जे लाइ बच्चा हवाले कजनि। छो त अल्लाह तबारक व तआला सिधो सां फरमायो वला तत्तबिउ अहवा क़ौमिन क़द ज़ल्लू मिन क़ब्ल, जेके पहिरियां खां पाण ई भिटकियल आहिनि तव्हां उन्हनि जे पोयां कीअं लॻंदव। क़द ज़ल्लू व अज़ल्लू कसीरा, पाण बि गुमराह आहिनि, ॿियनि खे बि गुमराह कयो अथनि। व ज़ल्लू अन सवाए सबील, केतिरा ई जेके आहिनि हिदायत वारे रस्ते खां परे आहिनि। हिकिड़ो सबक़ इहो मिलियो। ॿिए नंबर ते इहा, जेको दुनिया में मशहूरु हुजे पंहिंजे बुछड़ाइनि बुराइनि में, उनखे बि पंहिंजे सलाह मशवरे में, उनखे पंहिंजे क़ीमती मुशावरत में न आणियो। जेको मशहूरु आहे बुछड़ाइनि बुराइनि में, उहो सोच जेका रखंदड़ हूंदो मशवरो बोड़ो ॾींदो न। जेको तव्हांजो मुखालिफ़ दुश्मन ज़हन रखंदड़ हुजे, उनखे पंहिंजे मुशावरत ऐं पंहिंजे राजधानी में न आणियो। अगरि आणींदव तो तव्हांजे इरादनि खे जाचे करे नाकामी वारो रस्तो वठराईंदो, जीअं हिननि पंहिंजे क़ौम जे माण्हुनि खे वठरायो। त हिननि खे जेकॾहिं सही राह ते हलाईंदासीं, हिदायत वारो रस्तो ॾसींदासीं, मनो कंदासीं, न त बस चोरियूं शराब ज़िना बुछड़ायूं बुरायूं न कयो। जे इहे न कंदा त पोइ सुधरी वेंदा त इस्लाम वारो पासो वठंदा, असांखे छॾे वेंदा। जेको पाण बुछड़ो बुरो हुजे उनखे सलाह मशवरे मुशावरत में बि न आणियो, छो त उनजो असरु तव्हांजे मथां ग़ालिब थी ईंदो। कॾहिं कॾहिं माण्हू हीअं सम्झंदो आहे त अदा मञूं था त हीउ माण्हू बुरो आहे, नामी गिरामी आहे, पर असां हिन सां गहरा थियूं था, हिन जे करे त आस्ते आस्ते इनखे दीनदार बनायूं। तजुर्बे सां साबित थी वई आहे हीअ ॻाल्हि त उन नामी गिरामी जेको माण्हू हूंदो आहे, उन जे सोबत में अचण वारा माण्हू उनखे कोन फेराए सघंदा आहिनि, उहो बुछड़ो ॿियनि खे बुरो बनाए वेंदो आहे। तंहिंजे करे हिदायत अल्लाह ताला जे हथ में आहे, जंहिंखे चाहींदो उनखे ॾींदो। अगरि कंहिंजे वेझो थियणो आहे त सिर्फ़ु एतिरो ई चइबो उनखे, बसि दादा हक़ सच ही आहे, पोइ हाणे तूं ॼाणी तुंहिंजो मामिलो, हक़ सच ते हलंदी त ॾाढो भलो हुजे, न त तुंहिंजी मर्ज़ी, अल्लाह ताला तोखां हिसाब वठंदो। ज़बरदस्ती अमल कराइण इंसान जे मथां इहा ॻाल्हि लाज़िम कोन्हे। इहा ॻाल्हि लाज़िम आहे ज़बरदस्ती अमल वारी हुकूमत जे मथां। हुकूमत डंडो खणे, इस्लामी हुकूमत हुजे त ॾाढो भलो, पर जेकॾहिं कोन्हे का त अहिड़ियुनि हुकूमतुनि में वरी इम्कान बि कोन्हे, उमेद बि कान्हे का। तंहिंजे करे माण्हू पंहिंजो वजूद बचाए, इहा ई वॾी ॻाल्हि आहे जेको हिननि आयतुनि मां सबक़ मिले थो। पंहिंजो घर, पंहिंजो वजूद, पंहिंजा भाती, जिन जे मथां हिन जो हथ आहे, जिन जे मथां हिन जो कब्ज़ो ऐं कंट्रोल आहे, उन्हनि जो हिसाब पुछाणो थींदुसि। उन्हनि खे बचाए, उन्हनि खे हराम खां बचाए, बुछड़ाईअ खां बचाए, पाण बि बचे, पंहिंजे अहल वयाल खे बचाए, जिन जो हिन खां हिसाब थींदो। ॿियनि जो ज़िमेदार कोन्हे, ॿियनि जो एतिरो ज़िमेदार आहे त बुराई हक़ सां थींदे ॾिसे त उनखे हथ सां रोके सघे थो, करे रोके, नथो रोके सघे ज़बान सां चए, ज़बान सां बि नथो थी सघे त कम से कम बुछड़ो त बुरो त सम्झे उनखे त यार कमु ॾाढो बुरो आहे, न उते बीहे, न उते कंहिंखे वञणु ॾे त मथां मां मुड़ी वियुमि पर मथां ॿियो को न मुड़ी सघे, मथां बुरो थी वञे। ॿिए मुआशिरे में एतिरो हक़ आहे। अल्लाह तबारक व तआला तव्हां असांखे बि इन्हनि ॻाल्हियुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना